नहीं मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जन तन जो सराफन अणतोरी गाए इंतहाई इज्जतुन जे लायक स्टेज ते वेठल असांजी अॼु जी हिन महफ़िल जी सदारत कंदड़ मोहतरम साईं गाजी खान जमाली साहब पेटेल सिंध जो अॻूणो मालिया सेक्रेटरी ऐं पेटेल सिंध जो मुतहरिक किरदार से अब्दुल शकूर सारिक साहब पेटेल जिले ठटे जो सदर से मोहम्मद शरीफ किन्नो साहब पेटेल हैदराबाद जिले जो सदर साईं अली अहमद मंगण साहब पेटेल हैदराबाद डिवीजन जो नामजद सदर साईं निसार मेमन साहब ऐं असांजा निहायती काबिल एहतराम साथी दस्ता जा दोस्त साईं मंजूर पंवर साहब असांजो डीओ मोहतरम साईं लियाकत अली नायक साहब ग्वाल जा दोस्त साईं नियाज़ अबड़ो साहब साईं एजाज रसूल शाह साहब साईं ज़मीर गोरड़ साहब साईं मदर बुट साहब मुझे तालकन जा ईओज ऐं मुझे तालकन जा तमाम उहदेदार साथियों मुझी जिले बाड़ी जा दोस्तों उन्हनि सभिनी खां वधीक लख इज़तुनि जे लाइक़ साम्हूं वेठल मुंहिंजा उस्ताद साथियों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ऐं साथियों टाइम घणो थी वियो पर असांखे जेको सॼी राति प्रोग्राम सेट करे छॾिणो हो असांखे हाल मिलियो ई सुबुह जंहिंजे करे असां थोरो डिले थी विया आहियूं थोरी लेट थी विया ऐं तव्हां दोस्तनि खे इंतिहाई तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पिया उन लाइ मां तव्हां खां माज़रत ख़्वाह आहियां। हाणे प्रोग्राम थोरो मुख़्तसिर कंदासीं उन खां पोइ ॿिनि कलामनि जे लाइ फनकार आहे ऐं मानी जो बंदोबस्तु थियल आहे। गुज़ारिश दादू ज़िले जे उस्तादनि खे ऐं सिंध जे उस्तादनि खे मां इहा ख़ुशख़बरी थो ॿुधाइणु चाहियां त ही जेका पेटेलफ जी क्रीम वेठी आहे ही जेका पेटेलफ जी डिवीज़न जी क्रीम वेठी आहे उन क्रीम ही पहिरियों दफ़ो आहे जो पंहिंजी मर्ज़ी जी डिवीज़न जी बॉडी ठाही आहे ऐं अव्हां खे हिकिड़ो अहिड़ो मुतहरिक किरदार डिवीज़न जे सदर तौर ते ॾिनो आहे जेको घर वेहण खे पंहिंजे लाइ तानो थो सम्झे हू हर वक़्तु उस्तादनि जी ख़िदमत लाइ मैदान अमल रहण जो वचन करे आयो आहे ऐं असां जेतिरो ॿुधो आहे साईं लाइ त साईं इंतिहाई महिनत कश ऐं तंज़ीम खे टाइम ॾींदड़ दोस्त आहे। असां खेसि मां उमेदूं था कयूं त साईं निसार अहमद मेमन साहब तव्हांजे कुलनि ते हैदराबाद डिवीज़न जो भार पियो वञे इंशाअल्लाह ताला तव्हां ते जिन दोस्तनि हेॾो इतमाद कयो आहे तव्हां उन्हनि ते पूरा हलंदव ऐं अञा उन खां पोइ मां तव्हां दोस्तनि खे ख़ुसूसन सॼी सिंध जे दोस्तनि खे इहा ख़ुशख़बरी थो ॿुधायां त घटि में घटि ही जेका स्टेज ते क्रीम वेठी आहे उहा सिंध जे उस्ताद खे जेकॾहिं घणो कुझु न ॾेई सघी मां सिंध जे उस्ताद जी ॻाल्हि थो कयां पर उन्हनि खे ही अहसासु ज़रूरु ॾियारींदासीं त हाणे तव्हां धणियुनि वारा आहियो हाणे तव्हां धणका आहियो के बि नाजाइज़ जेके पॉलिसियूं आहिनि ऐं जेके रोज़ सरकार जा नवां नवां तजुर्बा आहिनि तालीम खाते ते उन्हनि मां तव्हांखे आजो कराईंदासीं। तव्हांजे साम्हूं ईंदड़ हर मसइले जे लाइ पाण मैदान अमल रहंदासीं मैदान तहरीक में रहंदासीं इंशाअल्लाह ताला तव्हां दोस्तनि जे साथ सां जीअं असांजो डीओ साहब ऐलान करे विया असां खेसि गुज़ारिश कंदासीं ऐं ही घुरब कयूं था त साईं जीअं तव्हां पंहिंजी ॻाल्हि कई आहे त दादू ज़िले जे प्राइमरी खां HST प्रमोशन लाइ महिरबानी करे पंहिंजी जेका तव्हांजी सरकारी मशीनरी आहे उन खे बि थोरो मुतहरिक कयो त जीअं ही दोस्त जेके साम्हूं वेठा आहिनि हिननि वटि बाक़ी वञी टाइम बचियो आहे पंहिंजो प्रमोशन हासिल करे सघनि। तो दोस्तों साथियों तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी बाक़ी ॿ टे दोस्त ॻाल्हाईंदा उन खां पोइ ॿ कलाम फनकार ॻाईंदो उन खां पोइ गॾिजी मानी खाईंदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी साथ सलामत।